Ask Mufti Mujib Rahman. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाह। हे असांजो मसाइल सेक्शन नंबर 51 रिकॉर्ड थी चुको आहे ऐं कोशिशि कंदासीं त मसाइल जो जवाबु आसान खां आसान फॉर्म जे अंदरि असां ॾेई सघूं। त सभ खां पहिरियों हिकिड़ो सुवालु आहे त को शख़्स पंहिंजी घरवारी खे क़ुर ते हथु रखे चवे त हली वञ मां तोखे तलाक ॾिनमि, त छा तलाक वाक़ई थींदी या न? त जेकॾहिं कंहिं बि मुस्लमान पंहिंजी घरवारी खे तलाक जा लफ़्ज़ चया त उन सूरत में तलाक वाक़ई थी वेंदी। हाणे पोइ केतिरा मरतबा तलाक ॾिनी आहे उनजो हुकुम बाद में आहे। त जेकॾहिं हिकु मरतबो तलाक ॾिनी आहे त इहा तलाक रजई आहे। इन जो हुकुम इहो ई आहे त 3 हेज़ गुज़रण खां बाद में निकाह टुटी पवंदो, तलाक बाइना वाक़ई थी पवंदी। पर कंहिं मुड़ुस पंहिंजी घरवारी खे 3 मरतबा तलाक ॾिनी त तोखे तलाक आहे इहे लफ़्ज़ पेश कया त उन सूरत में उहा औरत तलाक खे मुग़लज़ वाक़ई थींदी, उहा औरत इन खां हराम थी वेंदी। हाणे इहा औरत इन सां निकाह में रुजू नथी करे सघी, तां त इहा औरत ॿिए हंधि वञी करे निकाह कंदी ऐं उहो मुड़ुस जॾहिं तलाक ॾींदो पोइ पहिरें मुड़ुस सां निकाह में अची सघे थी। हिकु छोकिरी ख़ुशि न आहे पंहिंजे रिश्ते में, छा इहा पंहिंजी मङणी टोड़े सघे थी या न? ॾिसो, यादि रखणु खपे त मङणी जेकी आहे उहो निकाह न आहे। निकाह थी वियो आहे त पोइ मामिलो ख़तमु। पर जेकॾहिं सिर्फ़ु हाणे नाले थियल आहे या मङणी थियल आहे त उन सूरत में उन मङणी खे बंदो टोड़े सघे थो। जेकॾहिं अगरि मालूम थिए थो त असांजो रिश्तो अॻिते न हली सघंदो त उन सूरत में मङणी टोड़ण में कंहिं क़िस्म जो कोई बि हर्ज न आहे। बाक़ी निकाह थी वियो आहे पोइ मामिलो ख़तमु, पोइ जॾहिं मुड़ुस तलाक ॾिए। नंढे ॿार जो 3 ॾींहंनि खां पोइ ख़तनो करणु कीअं आहे? जाइज़ आहे। जेकॾहिं नंढो ॿारु तव्हांखे पैदा थियो आहे त पहिरें ॾींहं ते जेकॾहिं तव्हां ख़तनो करणु चाहियो था त बि थी सघे थो। इस्लाम जेकी आहे का हदि जेको आहे बयानु न कई आहे त ॿार जो ख़तनो तव्हां साल खां पोइ करायो, महीने खां पोइ करायो। जेकॾहिं ॿारु पैदा थिए थो ऐं फौरी तौर तव्हां हुनजो ख़तनो कराए छॾियो था त जाइज़ आहे। मोबाइल में गेम खेॾी पैसा कमाइणु कीअं आहे? अक्सर जेको आहे इहे गेमियूं हलनि थियूं उहे जुआ आहिनि ऐं जुआ खां हर हिकु मुस्लमान खे बचणु खपे। घरवारी पंहिंजे मुड़ुस जी क़बर ते जुमे जे ॾींहुं वञी सघे थी या न? औरतुनि खे मना थियल आहे त उहे औरतूं क़ब्रिस्तान ते न वञनि। छाजे करे मना थियल आहे त औरतुनि जे अंदरि जज़ फ़ज़ ज़्यादा आहे। इन जे करे इस्लाम औरतुनि खे रोकियो आहे त तव्हां जेको आहे क़बरुनि ते न वञो। पर जेकॾहिं का बि औरत इंतिहाई एहतियात सां, यानी उते जज़ फ़ज़ बि न कंदी, पार कढी करे रोअंदी बि न, पर्दे सां जेकॾहिं वञे थी त इस्लाम कुझु न कुझु थोरी घणी गुंजाइश ॾिनी आहे। वरना औरतुनि खे न वञणु खपे क़ब्रिस्तान ते। छा घरवारी सां पोइ तरफ़ हमबिस्तरी करण सां निकाह टुटी पवंदो? निकाह टुटी न पवंदो। बाक़ी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे मथां लानत फरमाई आहे त उन बंदे जे मथां अल्लाह जे नबी लानत फरमाई आहे जेको पंहिंजी घरवारी सां क़ौमे लूत वारो फ़ेल करे। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे महफ़ूज़ करे इन फ़ेल खां। नमाज़ में अगरि सना न पढ़िजे त छा नमाज़ थी वेंदी या न? नमाज़ में जेकॾहिं कंहिं बंदे सना न आहे पढ़ी त नमाज़ थी वेंदी। छाजे करे नमाज़ में सना पढ़णु सुनत आहे ऐं जेकॾहिं सुनत रहिजी वञे त नमाज़ जेको आहे तव्हांजी थी वेंदी। बाक़ी ॼाणी वाणी छॾणु ग़लति आहे। मस्जिद जो इमाम आहियां, असांजो मुतवली मस्जिद जो चंदो घर में इस्तेमालु कंदो आहे, छा उहो जाइज़ आहे या न? यादि रखणु खपे त जेको पैसो मस्जिद लाइ मिलियो आहे, यादि रखणु खपे त जेको पैसो मस्जिद जी तामीरात लाइ या मस्जिद जे कम लाइ मिलियो आहे, उन पैसे खे कोई बंदो पंहिंजी ज़ाती तौर ते इस्तेमालु करे उहो नाजाइज़ ऐं हरामी रहंदो। बाक़ी जेकॾहिं तव्हांजी पघार मुक़ररु थियल आहे, उन पघार मां तव्हां पैसो खणो था, उहो पंहिंजे घर में इस्तेमालु कयो था, पोइ कंहिं क़िस्म जो कोई बि हर्ज न आहे। कोई शख़्स अकेलो नमाज़ पढ़े त छा उहो तकबीर ऐं आज़ान बि ॾिए? बिल्कुलु। जेकॾहिं कोई बि बंदो कंहिं बि इलाइक़े में, कंहिं बि रेगिस्तान इलाइक़े में या कंहिं बि झंगल में अकेलो नमाज़ थो पढ़े त उहो आज़ान बि चवंदो ऐं तकबीर बि चवंदो, पोइ नमाज़ खे पढ़ंदो। नमाज़ पढ़ी करे पोइ मुसले खे चुमी ॾियणु कीअं आहे? कंहिं क़िस्म जो कोई बि ज़रूरत न आहे नमाज़ पढ़ण खां बाद में मुसले खे चुमी ॾियणु, इन खां एहतियात कयो वञे। जिन्नात लाइ साज़ ऐं धमाल करणु जाइज़ आहिनि या न? बिल्कुलु जहालत आहे ऐं इहा मुस्लमान जे अंदरि जहालत आहे त जिन्नात लाइ धमाल या साज़ करणु कीअं आहिनि, नाजाइज़ ऐं हराम अमल आहिनि। इन खां मुस्लमान खे बचणु खपे।
छा गैर मुस्लिम सां गॾु मानी खाई सघूं था या न? गैर मुस्लिम सां मानी खाइणु उन टाइम जाइज़ आहे जंहिं टाइम गैर मुस्लिम जा हथ अहिड़ी तरह जिस्म पाक हुजे ऐं तव्हांखे कंहिं क़िस्म जो कोई बि किरब न लॻे त नॉन मुस्लिम सां गॾु तव्हां मानी खाई सघो था जेकॾहिं उन खाधे खे मुस्लमान पचायो आहे। मर्द ऐं औरत जा गुनाह मलाए कॾहिं खां लिखणु शुरू कंदो आहे? जंहिं टाइम उहे आकिल ऐं बालिग़ थींदा आहिनि ऐं पंहिंजे नफ़े ऐं नुक़सान खे सम्झणु लॻंदा आहिनि उन टाइम उनजो अमलनामो जारी थींदो आहे। दरगाहुनि ते वञणु कीअं आहे? जाइज़ आहे बिल्कुलु, कंहिं क़िस्म जो कोई बि मना नाहे थियल। बाक़ी उते वञी करे सजदो करणु ताज़ीमी या शिरक वारो कमु करणु पोइ नाजाइज़ ऐं हराम अमल आहे, पोइ न वञणु खपे। अगरि पीउ पंहिंजी धीउ जो वकील थिए ऐं चवे त मां तुंहिंजो निकाह करायां थो, छा उहो जाइज़ आहे या न? बिल्कुलु जाइज़ आहे। जेकॾहिं पीउ पंहिंजी धीउ जो वकील थिए थो त बिल्कुलु बहितर कमु आहे ऐं पीउ पंहिंजी धीउ जो वकील थी सघे थो ऐं पंहिंजी धीउ जो निकाह कराए सघे थो। साईं, मुंहिंजी ड्यूटी 12 कलाक आहे ऐं 1 कलाक छुटी मिलंदी आहे। उन 1 कलाक में 1 नमाज़ पढ़ंदो आहियां ऐं बाक़ी छुटी नाहे मिलंदी। छा ॿियूं नमाज़ूं नथो पढ़ां, गुनाहगार थींदुमि या न? बिल्कुलु, जेकॾहिं तव्हां हिकिड़ी नमाज़ पढ़ो था ऐं ॿियूं नमाज़ूं क़ज़ा कयो था पोइ त लाज़मी जो का गुनाह मिलंदो। ॾिसो, 12 कलाक ड्यूटी असां कयूं था, असांखे इंसान खां ख़ौफ़ त थिए थो पर अल्लाह खां ख़ौफ़ छा नथो थिए? जंहिंजी असां 12 घंटा ड्यूटी था कयूं इहो वधि में वधि असांखे 30,000 सैलरी ॾींदो, 50,000 सैलरी ॾींदो या ₹1,00,000 सैलरी ॾींदो। त उन जेको ₹1,00,000 असांखे सैलरी ॾिए थो उनजी असां केतिरी इताअत था कयूं? ऐं जंहिं अल्लाह ताला मूंखे इंसान बनायो, मूंखे अखियूं ॾिनियूं, जंहिं अल्लाह ताला मूंखे हथ ॾिना ऐं जंहिं अल्लाह ताला मूंखे जिस्म ॾिनो, जंहिं अल्लाह ताला मूंखे सिहतमंद बनायो, त उन अल्लाह जो बि हक़ लॻे थो त मां नमाज़ पढ़ां। त कोशिशि कयो त मुकमल नमाज़ पढ़ो। जेकॾहिं नमाज़ जे अंदरि कमी कोताही थिए थी त उनजी माफ़ी बिल्कुलु न आहे। अगरि सुन्नत में सना न पढ़िजे त छा नमाज़ थी वेंदी या न? जेकॾहिं कंहिं बि बंदे सुन्नत नमाज़ शुरू कई आहे, उन में सना विसरी वई या उन सना न पढ़ी त नमाज़ जेको आहे थी वेंदी। नमाज़ जे अंदरि सना पढ़णु सुन्नत आहे, अगरि उहा रहिजी वई त नमाज़ थी वेंदी। बाक़ी ॼाणी वाणी सुन्नत खे छॾणु इहा ग़लति अमल आहे। असांजो पेशमाम गुटको खाईंदो आहे, छा उनजे पोयां नमाज़ थी वेंदी या न? नमाज़ थी वेंदी बिल्कुलु, जेकॾहिं कोई बि पेशमाम गुटको खाईंदो। हालांकि इहो अमल जेको आहे बहितर न आहे, आदाब खां ख़िलाफ़ु आहे। पर कंहिं बि मस्जिद जो पेशमाम जेकॾहिं कंहिं बि मस्जिद जो पेशमाम गुटको खाईंदो त उनजे पोयां नमाज़ पढ़णु बिल्कुलु जाइज़ आहे, कोई बि हरज न आहे। साईं, मस्जिद में वॾे आवाज़ सां सलाम करणु कीअं आहे? मस्जिद में वॾे आवाज़ सां सलाम करणु उन टाइम ठीकु आहे जंहिं टाइम तव्हां ॾिसो त कोई बि नमाज़ में न आहे, कोई बि तिलावत में न आहे, कोई बि ज़िक्र अज़कार में न आहे, उन टाइम मस्जिद में वॾे आवाज़ सां सलाम करणु दुरुस्त रहंदो। पर जेकॾहिं तव्हां मस्जिद में दाख़िल थियो ऐं तव्हां ॾिठो त तमामु जमायती नमाज़ पढ़नि था, क़ुर पढ़नि था या ज़िक्र अज़कार कनि था, उन टाइम वॾे आवाज़ सां सलाम न ॾिनो वञे। बाक़ी जेके फ़ारिग़ आहिनि उन्हनि जे क़रीब वञी करे आस्ते अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू चवणु खपे। कारो लिबास पाण कीअं आहे? बिल्कुलु जाइज़ आहे, पूरे साल में तव्हां पाए सघो था। सिर्फ़ु मुहर्रम जे ॾींहंनि जे अंदरि एहतियात कयो वञे, छाजे करे इन ॾींहंनि जे अंदरि उन टोले सां मुशाबत थींदी जंहिं टोले जो अक़ीदो असांजे अक़ीदे खां बिल्कुलु ख़िलाफ़ु आहे ऐं उन्हनि जे अक़ीदे जे अंदरि ऐं असांजे अक़ीदे जे अंदरि ज़रे गॾु ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। साईं, मंगेतर खां मानी या पाणी वठणु कीअं आहे? मंगेतर खां मानी या पाणी वठणु दुरुस्त न आहे, बल्कि तव्हां ॿिए कंहिंखां मानी ऐं पाणी वठी सघो था। असां वटि त अजीब माहौल आहे त जंहिंसां मंगणी थी आहे उन सां गपशप बि हले थी, उन सां दुआ सलाम बि हले थी, उनखे नौजवान शॉपिंग बि कराइनि था, उनखे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वठी करे घुमाइनि बि था। यादि रहणु खपे त इहो नाजाइज़ ऐं हराम अमल आहे। छाजे करे इन सां तव्हांजो निकाह नाहे थियो। हा, निकाह थी वियो पोइ तव्हां उन सां तालुकात रखे सघो था, उनखे घुमायो बि सही, फिरायो बि सही, चकर बि लॻारायोसि, पंहिंजे घर बि वठी वञोसि, अहिड़ी तरह सोहरे जे घर बि वठी वञोसि, कोई बि मसइलो न आहे। बाक़ी सिर्फ़ु नॉर्मल मंगणी थी आहे, उन सूरत में मंगेतर खां पाणी घुरणु, मानी घुरणु, उन सां गपशप करणु, उनखे होटलनि ते घुमाइणु या उनखे सैर तफ़रीह ते वठी वञणु, सभु हे नाजाइज़ आहिनि। मुफ़्ती साहिबु मामो मरी वियो आहे, उन खां पोइ उनजो भाणे जो उन जी घरवारी सां शादी करे सघे थो या न? मामे जी घरवारी सां यानी मामी सां उन टाइम निकाह जाइज़ थींदो जंहिं टाइम मामी तव्हांजी पुफी न लॻी या मामी सां अहिड़ो को रिश्तो नाहे जेको रिश्तो हराम रहंदो। उन सूरत में मामे जे मरण खां बाद में मामी जी इद्दत कंप्लीट थी वई आहे, तव्हां मामी सां निकाह करे सघो था जंहिं टाइम मामी सां अहिड़ो को रिश्तो अटैच न थिए जंहिं सूरत में मामी हराम थी वञे।
पंहिंजी घरवारी खे छॾे करे ॿी कंहिं छोकिरियुनि जे पोयां वञणु कीअं आहे? बिल्कुलु गुनाह कबीर आहे ऐं अहिड़े मुड़ुसनि खे शर्म अचणु खपे जेकी पंहिंजी घरवारनि खे छॾे करे ऐं ॿी के औरतुनि जे पोयां पवनि था। उनखे मां चवंदो थोरो जेको न गैरत ऐं तव्हांखे शर्म अचणु खपे त हिकिड़ी औरत जेकी ख़ुदा तव्हांजे लाइ हलाल कई आहे, उन हलाल खे छॾे करे ऐं तव्हां हराम में वञी करे पंहिंजो मुंहुं था हणो। त तमामु मुस्लमाननि मर्दनि खे उन्हनि खे जेके पंहिंजे हक़ खे छॾे करे ऐं गैर औरतुनि जे पोयां पवनि था, मां चवां थो उन्हनि खे थोरो शर्म अचणु खपे। हिकिड़ी दौलत अलाह ताला हलाल जेकी आहे तव्हांजे घर में ॾिनी आहे, उनखे छॾे करे तव्हां ॿाहिरि वञी करे हराम में मुंहुं था हणो ऐं क़यामत ॾींहुं तव्हांखे इन जो हिसाबु ॾियणो पवंदो। साली सां निकाह करणु जाइज़ आहे या न? साली सां निकाह उन सूरत में जाइज़ आहे जंहिं टाइम तव्हांजी घरवारी हे दुनिया छॾी चुकी आहे या तव्हां घरवारी खे तलाक ॾेई चुका आहियो, उन सूरत में साली सां निकाह करणु जाइज़ आहे। बाक़ी इस्लाम में नाजाइज़ अमल आहे त हिकु ई बंदो ॿिनि भेनरुनि खे निकाह में जमा नथो करे सघे। इन जी क़ुरान हकीम बि जेको नफ़ी कराई आहे त हिकु ई मर्द ॿिनि भेनरुनि खे निकाह में जमा नथो करे सघे। हा, हिकिड़ी भेण जो इंतकाल थी वियो आहे, पोइ वरी उनजी ॿी भेण यानी तव्हांजी साली जेकी आहे उन सां तव्हां निकाह करे सघो था, कंहिं केस में कोई बि मसइलो न आहे। बाक़ी जेकॾहिं घरवारी मौजूदु आहे, घरवारी जी मौजूदगी जे अंदरि तव्हां उनजी भेण यानी तव्हांजी जेकी साली आहे उन सां निकाह नथा करे सघो, नाजाइज़ ऐं हराम अमल आहे। घरवारी जी बददुआ मुड़ुस खे लॻी सघे थी या न? जेकॾहिं घरवारी मज़लूम आहे ऐं हक़ीक़त में तव्हां ज़ालिम आहियो ऐं बदमाश आहियो, उन सूरत में घरवारी जी बददुआ लॻी सघे थी। छाजे करे हे तमामु मख़लूक़ात अलाह ताला जो अयाल आहे ऐं अलाह ताला जे अयाल सां जेकॾहिं तव्हां नाइंसाफ़ी कयो था, ज़ुल्म कयो था, त अलाह ताला जी गिरफ़्त में तव्हां लाज़मी ईंदव। त घरवारी सां सुहिणो वारो मामिलो रखिजे ऐं हुस्न सुलूक सां हलिजे। साईं, रोज़ो आज़ान ते बंदि थींदो आहे या टेम सां? साईं, बिल्कुलु रोज़ो जेको आहे आज़ान सां बिल्कुलु बंदि न कबो, रोज़ो टेम ते बंदि कबो। टेम थी वियो आहे उनजो मां मिसाल पहिरियों बि ॾेई चुको आहियां। जेकॾहिं 5:05 ते रोज़ो बंदि आहे त 5:06 ताईं बि खाइणु न खपे, 5:07 ताईं बि खाइणु न खपे। रोज़े जो जेको तालुक़ु आहे उहो वक़्त सां ई, आज़ान सां बिल्कुलु बि न आहे। मुड़ुसु घरवारी खां घणो टाइम परे रही सघे थो? इस्लाम जे एतबार सां मुड़ुसु पंहिंजी घरवारी खां 4 महीननि ताईं परे रही सघे थो। इन जी इस्लाम गुंजाइश ॾिनी आहे, इन खां मथे इस्लाम गुंजाइश बिल्कुलु बि न आहे ॾिनी। अगरि मुस्लमान औरत गैर मुस्लिम मर्द सां ज़िना करे त छा उन औरत सां निकाह करणु या खाइणु या पीअणु हलाल आहे या न? ऐं उन औरत खे मुस्लमान सॾाइण जो हक़ आहे या न? हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणु खपे त गुनाह कबीर आहे। जेकॾहिं का बि मुस्लमान औरत नॉन मुस्लिम गैर मुस्लिम सां उनजा नाजाइज़ तालुक़ात रहिया त इहो गुनाह कबीर आहे। अलाह ताला जी रहमत खां इहा औरत परे वेंदी। मर्द त हुअं ई गैर मुस्लिम नॉन मुस्लिम काफ़र आहे, उहो त हुअं ई अलाह ताला जी रहमत खां परे आहे। पर जेकॾहिं का मुस्लमान औरत गैर मुस्लिम मर्द सां नाजाइज़ तालुक़ात रखे आहे, गुनाह कबीर आहे ऐं इन औरत खे सची दिलि सां तौबा करणु खपे। बाक़ी रहियो मसइलो छा इहा औरत मुस्लमान रहंदी या न? इहा औरत बिल्कुलु मुस्लमान आहे, इन सां खाइणु पीअणु बिल्कुलु उहो हलाल ई रहंदो। ऐं जेकॾहिं को मुस्लमान उन सां निकाह करे थो त बि जेको आहे जाइज़ आहे, कंहिं क़िस्म में कोई बि हराम न थींदो। जेकॾहिं मुस्लमान औरत गैर मुस्लिम मर्द सां नाजाइज़ तालुक़ात रखिया त उहा कुफ़र में हली न वेंदी, इस्लाम उनजो बाक़ी रहंदो। बाक़ी इहा ॻाल्हि यादि रखणु खपे त गुनाह हिकिड़ो कबीर आहे, इन गुनाह कबीरा ते उनखे तौबा करणु खपे। बाक़ी उहा औरत मुस्लमान ई रहंदी, उन सां जेकॾहिं कोई बि निकाह करे थो त निकाह करण बि उन सां बिल्कुलु जाइज़ आहे। इहा औरत मुस्लमान ई आहे ऐं मुस्लमान जा अहकाम ई इन जे मथां जारी थींदा। कंहिं औरत खे भेण करे वरी उन सां ज़िना करणु कीअं आहे? इहो इंसान न आहे बल्कि इहो जानवर आहे। हिकु औरत खे भेण चवे वरी उन सां नाजाइज़ तालुक़ात जेकॾहिं रखे थो त इहो जानवर बंदे जो कमु थी सघे थो ऐं ज़ालिम बंदे जो कमु थी सघे थो। छाजे करे त जंहिंखे तव्हां भेण चओ था त कम से कम उनखे रेस्पेक्ट ऐं ताज़ीम बि ओतिरी ॾियो। ईअं न आहे त उहा भेण चवण सां भेण त न आहे थींदी, पर जेको इहो फेल आहे इन में अलाह ताला जी रहमत खां तव्हां परे वेंदव ऐं अलाह ताला जे गुस्से ऐं कावड़ जे अंदरि तव्हां ईंदव। अलाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए। ज़ाल मुड़ुस खे क़ुर ॾेई करे चयो त तूं मूंखे तलाक ॾे, मुड़ुसु कावड़ में अची करे क़ुर खे उछलायो। यार ख़ुदा जो ख़ौफ़ कंदा कयो, हे कहिड़ो कमु था कयो? हिकिड़ी औरत आहे एतिरी बदमिज़ाज आहे, जेकॾहिं तलाक घुरे थी उनखे तलाक ॾेई करे पोइ बसि बंदो फ़ारूक़ करे छॾी। बाक़ी हे त हैरानी जी ॻाल्हि आहे, इन खां बचणु खपे यार। कम से कम थोरो शर्म अचणु खपे। कहिड़े क़िस्म जो मुस्लमान आहे? अलाह ताला जी किताब आहे, उनखे जेकॾहिं को उछलाए थो यकीन तौर ते इहो वॾो सज़ा जो मुस्तहिक़ थींदो। थोरो उन मुस्लमान खे शर्म अचणु खपे त हे कहिड़ो कमु थो करे। ऐं असांजे सोसाइटी जे अंदरि जॾहिं बि मुस्लमान दीन खां परे विया त यकीन तौर ते अलाह ताला उन्हनि खे दीन परे थियण जे करे अलाह ताला उन्हनि जे मथां पंहिंजी रहमत परे करे छॾी।
त ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, सची दिलि सां तौबा इस्तग़फ़ार करणु खपे। बाक़ी हे जेको तव्हां कमु कयो आहे ऐं फेल कयो आहे, बिल्कुलु तव्हांखे ताज़ीर ॾिनी वञे, सज़ा ॾिनी वञे। पेशमाम जे पोयां सूरत फ़ातिह पढ़णु ज़रूरी आहे या न? आनाफ जे नज़दीक बिल्कुलु ज़रूरी न आहे। पेशमाम जे पोयां तव्हां सूरत फ़ातिह न पढ़ंदो। बाक़ी ॿिए के मसलक जे नज़दीक जेकॾहिं इमाम जे पोयां सूरत फ़ातिह पढ़णु जाइज़ आहे त उहो पढ़ंदो रहे। आनाफ जे नज़दीक इमाम जे पोयां सूरत फ़ातिह पढ़णु न पढ़ी वेंदी। आनाफ जे नज़दीक इमाम जे पोयां सूरत फ़ातिह न पढ़ी वेंदी। मस्जिद में अगरबत्ती ॿारण जी इजाज़त आहे या न? जेकॾहिं कोई बि बंदो मस्जिद में अगरबत्ती ॿारे थो ऐं ख़ुशबू जे एतबार सां त बिल्कुलु जाइज़ आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि हर्ज न थींदो।